اشرح لي صدري ويسر لي امري. الحمد لله الذي خلق نوتك النوم الحمد لوليه والصلاة على نبيه. سبحان الله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والفجر وليال عشر والشفع والوتر والليل لا يسر. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين. وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم. अजो पारी झूला सन 2022 ऐं बज़ुल हज जी रात 1443 हिजरी कंबर शहर जी इन मस्जिद में बिरादर अजीज खलीफे अहमद दीन साहब जी मार्फत ॿियो दफ़ो इन मस्जिद में हाज़िरी थी आहे। इत्तफ़ाक़ सां राति ओचितो मुंहिंजो गलो बंदि थी वियो। लाउड अहिड़ो लॻी वियो पने आकिल में जंहिं सफ़ा सुक करे छॾियो। सॼी राति जो ओजागो बि वरी जुमो अची पढ़ायो लाड़काने। खलीफ़े खे मां मंझंदि चयो भाउ मुंहिंजो गलो नथो हले। चई साईं आयो ई तव्हां हाज़िरी लॻायो। वरी हिते बि को साउंड ॿियो आहे दाऊद नओं ॾिठो आहे। बहरहाल ज़ुल्हज जो महीनो इस्लामी गणप जे लिहाज़ खां 12 महीनो
ऐं मुहर्रम जो महीनो इस्लामी गणपति जे लिहाज़ खां पहिरियों महीनो आहे सुभान अल्लाह। ऐं महीना 12 जनवरी खां अंग्रेज़नि जो महीनो शुरू थींदो आहे, दिसंबर ते पूरो थींदो आहे। असांजो इस्लामी महीनो मुहर्रम खां शुरू थींदो आहे, ज़ुल्हज में पूरो थींदो आहे। ऐं महीना 12 इन्ना इद्दत अश्शुहूर इंदल्लाहि 12 शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़ अस्समावाति वल अर्द मिन्हा अर्बअतुन हुरुम। हवाएं थोड़ो दब 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 यूं घट करे, सनड़ो करे, थोड़ो सनड़ो करे। यकीनन महीने जो गाना तो अल्लाह पाक वटा तो महीना 12 पर अल्लाह जो चवे तो उन 12 महीननि मां असां 4 महीना चूंडिया, 4 महीना चूंडियल ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, मुहर्रम, रजब, ये 4 महीना इज्जत ऐं अज़मत वारा महीना। मुशरिकीन ऐं मक्का काफ़रनि जे उन ज़माने में जे जंग हलंदी ही पाण में हिक ॿिए सां विढ़ंदा हा तो वो ये महीना अची वेंदा हा त काफ़र भी जंग बंद कंदा हा, जंग न कंदा। बाबा इज्जत वारा महीना अची ज़ुल्हज महीनो कुर्बानी जो महीनो 10 ज़ुल्हज इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट जी कुर्बानी कई, अल्लाह ताला बचाइनि उस। 18 ज़ुल्हज मज़लूम मदीना हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शान। सुभान अल्लाह। पारी मुहर्रम ते सहरे रसूल दामाद अली मुरादे पैगंबर फातिह ईरान अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत। 10 मुहर्रम ते नवासे रसूल जिगरे गोशे बतूल सैयदना इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत। इस्लाम जी शुरुआत भी कुर्बानी सां त इस्लाम जो आखिरी महीनो भी कुर्बानी सां, माना कुर्बानी का सवा जन्नत न मिलंदी। ये जेके पहिरियां 10 ॾींहं ज़ुल्हज जा ये वॾी इज़त वारा, वॾी बरकत वारा। पाण फरमाए जेको हिन 10 ॾींहं ज़ुल्हज जे 10 ॾींहं जी इज़त थो करे त अल्लाह ताला हिन 10 ॾींहं जे ज़ुल्हज में जेको माण्हू कंहिं जनाज़े सां शरीक थियो, जनाज़ो पढ़े, जनाज़े सां वियो तो उनखे सवाब एॾो थींदो ॼणो कंहिं शहीद जे जनाज़े सां वियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिननि 10 ॾींहंनि में जेको माण्हू कंहिं ग़रीब खे, कंहिं मिसकीन खे, कंहिं यतीम खे ख़ैरात पियो ॾे, कंहिं तालिब खे, कंहिं आलिम खे ख़ैरात पियो ॾे, कंहिं मदरसे वारे खे ख़ैरात पियो ॾे तो उनजो एॾो सवाबु आहे ॼणो इन कंहिं नबीयनि ऐं रसूलनि खे ख़ैरात ॾे। 10 ज़ुल्हज ये 10 ॾींहं जेको हिननि 10 ॾहीं खां सवा 9 ॾींहं इन में जेको रोज़ो रखंदो इन जो हिकिड़े रोज़े जो सवाब एॾो अथसि ॼणो सॼे साल जा रोज़ा रखी। एॾी बरकत वारो। पीरनि जे पीर
सैयदना अब्दुल कादिर जीलानी, महबूब सुबानी, कुतुब रब्बानी, शेख यज़दानी वली जो वली असदुफनी जो मुर्शिद फरमाए तो जेको इन में 10 ॾींहंनि जी इज़त कंदो त अल्लाह ताला उनखे 10 ॾींहंनि 10 शयुनि सां रब उन जी इज़त कंदो। अल बरकत फी उमरी, उनजे उम्र में अल्लाह बरकत करे। ज़ियादत फी माली, उनजे माल में अल्लाह ताला इज़ाफ़ो करे। अल्लाह ताला उनजे गुनाहनि खे माफ़ कंदो, उनजे दर्जन खे बुलंद कंदो, उनखे मरण महिल सकरात में सवली कंदुसि। अल्लाह ताला उनजे अमलनि खे ॿीणो कंदो। 10 शयुनि सां अल्लाह उनजी इज़त थो करे। हे 10 ॾींहं सुलह जा एॾी इज़त वारा। 5 नबियनि खे अल्लाह साईं 10 शयुनि सां आज़मायो। 10 शयूं। शोएब अलैहिस्सलाम के 10 शयूं ॾिनई। जनाब मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फ़इन अतममत 10 फ़मिन इंदिक। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के लिए उलुल अज़्म नबी का जनाब शोएब अलैहिस्सलाम खिदमत वरती। 10 साल बकरियूं चारींसि। 10 साल मुंहिंजी बकरियूं चारी कमिटमेंट आहे। मां धीउ ॾियां तो धीउ ॾियां तो मुंहिंजी धीउ सां शादी कर, पर 10 साल बकरियूं चारींदे मुंहिंजूं जी मथे चारींदे तुंहिंजी महिरबानी, न त 10 साल। 10 साल मूसा नबी शोएब अलैहिस्सलाम जूं बकरियूं चारी। मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला चयो त मूसा तौरात ते अच त मां तोखे ज़बूर ॾियां। 30 रोज़ा रख। तौरात ते आयो मूसा अलैहिस्सलाम। अब लाउड के ठाए पुट हां देखियो मुंहिंजो मौलवी आहे ॾाढो लाउड जे हिसाब सां घटि न करेसि वधाएसि। गलो मुंहिंजो बंदि आहे, खोलींदेसि त जीअं आसानी थींदी पुट। मूसा अलैहिस्सलाम के रब फरमाया त मूसा मूसा अलैहिस्सलाम 3 रोज़ा रखिया। अल्लाह ने चयो मूसा अया 10 ॿिया बि रख 40। उहे जेके 10 अल्लाह चयो रोज़ा रखो न उहे सुलह जा 10 ॾींहं। ये सुलह जा वल फज्र वल यामिन आशर कसम के फज्र जो ऐं 10 रात उहे 10 रात सुलह जा। अल्लाह ताला इब्राहिम नबी के भी 5 शयूं ॾिनियूं। 5 जो ताल्लुक 10 शयूं ॾिनियूं इब्राहिम नबी। 5 जो ताल्लुक मथे सां आहे। 5 जो ताल्लुक मथे सां। सींध कढो विच ते। अब सींध काथे सुन्नत काथे आहे किन पासे सां? ओ इन अखि जी चोटी जी जाते नेण आहे न इन जे विच ते ईअं न विच ते सुन्नत विच ते। मुछूं कट, डंदड़ ॾे, गुरड़ी कर, नक खे पाणी ॾे, बगलनि जा वार वठ, ज़ेर नाफ़ नह कट। मूसा इब्राहिम अलैहिस्सलाम तोहर करणु जॾहिं इब्राहिम इन्हनि 10 शयुनि में पास थियो त अल्लाह फरमायो वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला। सोना इब्राहिम मुंहिंजो दोस्त। आदम अलैहिस्सलाम जूं 10 शयूं कहिड़ियूं? आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पैदा कयो जन्नत में। जॾहिं आदम सही तैयार थियो त रब चयो मलाइकनि खे हिन खे रूह फूकियो।
रूह जो फूकियूंसि अंदर जो वियो वञे ई न पियो वञ ज़ोरी आहे वञण लाइ तयारु न चइजे वञे नथो ज़ोरीअ थो वञे त निकिरंदे बि ज़ोरीअ पर निकिरंदा ई न ये जो रूह जो फुकियो तो जनाबे आदम अलैहिस्सलाम अखियूं पटे निश ॾिनी निश ॾेई आदम खे अल्लाह लफ़्ज़ सेखारिया निश ॾेई चई अल्हम्दुलिल्लाह छा तव्हां चवंदा ऐं जेको भरिसां वेठो हुजे उहो छा चवे हा यरहमकल्लाह अल्लाह तो ते रहम करे अहियां जेको वेठो हुजे उहो छा चवेसि माशा अल्लाह यरहमकल्लाह अल्लाह तो ते रहम करे टियों वरी चएसि अल्लाह तो तोखे हिदायत करे जेॾी महिल निश ॾींदा हो आईने ते मुंहुं ॾिसंदा कयो न उस पंहिंजो अखियूं काले वेंदो आहिनि चप काले वेंदा आहिनि नको काले वेंदो आहे वाशूं काले वेंदियूं आहिनि हीअं करे करे हीअं कंदो आहे पोइ चवंदो कर अल्हम्दुलिल्लाह मौला सभु तारीफ़ तुंहिंजी आहे जंहिं मुंहिंजी इन सूरत मटे रखी वरी पंहिंजी जाइ ॾियां जे हिते सुक करे छॾियां त मां छा कयां पोइ चवंदो कर अल्हम्दुलिल्लाह वरी ॿियो जेको वेठो हुजे त उहो चवेसि यरहमकल्लाह अल्लाह तो ते रहम करे ऐं थोरो चएसि यहदीकल्लाहु युस्लिह बालक आदम अलैहिस्सलाम ने निश जो ॾिनी जे अल्हम्दुलिल्लाह मलाइकनि चयसि यरहमकल्लाह अल्लाह तो ते रहम करे जनाबे आदम अलैहिस्सलाम जो जन्नत ते नज़र कई जन्नत जे वणजे पन पन ते लाल नीरन ते दरने दरवाज़न ते लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ॾाढो त चओ थोरो थुलो करे दे न छॾींदो मैं हा सूमर ते हाफ़िज़ अली जाने जो जलसो अथव हा उते क़ुर घणो ॿुधाईंदुसि अॼु मां बीमार आहियां हे केरु आहे जलसे करण वारा कलोड़ा न कलोड़ा उहे मुंहिंजा माइट आहिनि ख़ैर आहे मुंहिंजो न्याणो कलोड़ो चई मुंहिंजा मौला हे केरा जो मुंहिंजे अचण खां अॻ में तुंहिंजे नाले सां नालो लिखियल अथसि ला इलाहा इल्लल्लाह तो मोहम्मद रसूल केरा अल्लाह फरमाए आदम जी मुंहिंजा मौला आदम यो मुंहिंजो महबूब आहे मुंहिंजो दिया यो मुंहिंजो दोस्त आदम हिन जे करे तूं बि पैदा थियो हिन जे पैदा करे तोरा तो न हुजे सॼो जहान पैदा न कया आदम का रब तोखे हिन मोहम्मद करीम जे करे पैदा कयो आहे तुंहिंजी औलाद पर आहे मुंहिंजो महबूब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह आदम अलैहिस्सलाम वही जो सुतो हो निद्र में जो अल्लाह आदम ने कभी फांसी दादी हवा के करो दादी हवा कुरानी नहीं बता जो तो कुरानी थी नहीं हसीन जमील शहजादी छोकरी ये पासे नंढी ऐं खबी पासे ये जो ॾिठई ॾिठी चईसि रिमान कंहिंजे लाइ ख़्वाहिश पैदा थी इंसान हो लिमान कंहिंजे लाइ चई कालत लग तुंहिंजे लाइ त आई आहे चई हा चई मुंहिंजे लाइ चई हा आदम अलैहिस्सलाम जे मुंहिंजे लाइ त पोइ वेझो अचो भला वेझो ये थोरो सुरियो अल्लाह चए मौला ये चवे थी मां तुंहिंजे लाइ अल्लाह फरमाए आदम अॻ में हक़ महर ॾेसि काबील छा तार को काबील बासी ना हो बाक़ी नींदा न आयो माइन
सॼी उमिरि चई कुरानी थी वई हाणे माफ़ कयो मैं ॾींदा कयो हक़ अथव जेकॾहिं माई वेठो न छॾे न त बि माईअ जी मर्ज़ी अथव सिके वठे हक़ मारजणो हक़ मारजणो जे औरत खे कोई माण्हू तलाक थो ॾिए न त बि हक़ मारजणो अथसि माई तलाक वठे त पोइ न आहे इहा वरी न थी माई वठे त पोइ न त तूं थी वठे पर हे थो ॾे सॼणो आदम ने जो जो हक़ कान इलाही मा महरम ए मोजा मौला इन जो मारो साई अल्लाह अल्लाह ओ कमर का गैरतमंद मुसलमानों रब फरमाए आदम इन जो मारियो तई जो मुझे आखिरी नबी हजरत मोहम्मद मुस्तफा दे बता दा दफा दो बात साल जो हक़ महरदा थी वयो जेको ॾाढा सुभान अल्लाह चे मदीने वजे 10 दफ़ा आदम नबी से जी मथा सलात पढ़ी ज़ाल हलाल ताजी माना त दुरूद में वॾी बरकत ये महीनो दुरूद पढ़ण जो बि मदीने जे मीर ते बता दुरूद घणो पढ़ जेतिरो घणो पढ़ंदे ओतिरो वधीक शफ़ाअत जो हक़दार थींदे जेतिरो मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया जे मथां सलात करी पढ़ंदे क़यामत जे ॾियारे मुझे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वधीक वेझो हूंदो वधीक शफ़ाअत जो हक़दार अल्लाह अल्लाह रब जा मुसलमानों इब्राहिम अलैहिस्सलाम दान शहर में आसमाए से दानमा करे मांगो तो वो इम्तिहान में पूरो लखो अल्लाह कुरान में फरमायो फरमाया वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला अल्लाह तो फरमाए इब्राहिम जो दोस्त लाउड मुझे न जो ना है भले अब्दुल जब्बार जो केड़ो भी आवाज बंद हो जाए एक अकल सा खुली त विंदो आ पर लाउड साथ न लीदा न था सुभान अल्लाह चओ भाभी 15 मिनट वायस कंदू जोगी थव पो एडो हे इन केड़ा पैसा भी न थव खली मता जी मोहब्बत में आए काले कलो कुरान जो कसम हे शाबाश शरीफ तेल मांगो करे छड़ी 15 रुपया रात वधाई लाउड थी बुधंदो जण तव्हांजा अमल सही न अथव तॾहिं शाबाश शरीफ जहिड़ा हुकुमरान थिया अथव इमरान वटां चढ़ाई सी वरी ही आयो हा मालूम मालूम रब तो फरमाए वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या जेको ॾाढा सुभान अल्लाह चे मदीने वञे अल्लाह फरमाए मुझा जानी मुझा दिल पर मुझा महबूब मुझे इब्राहिम नबी जो किस्सो ॿुधाए मुझो इब्राहिम नबी सच्चो वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला मुझो इब्राहिम दोस्त इब्राहिम अलैहिस्सलाम दोस्ती में रबास जिंदगी में वॾे में वॾा इम्तिहान 4 आयो से हिकिड़ो इम्तिहान अल्लाह ने तौहीद जी खातिर ज़ालिम नमरूद वारन आलाह में विदोसो अल्लाह ताला उन पाए के पास को भलायो वरी का बाद में इब्राहिम नबी जो बाग में आजाद हो एने वो इम्तिहान इन तरबियत अल्लाह के दीन जी खातिर जनाब इब्राहिम नबी हो जे हिजरत करी वतन छो वकाल इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी सयहदीन आओ हिजरत करे बैतुल मक़दस से ज़मीन ते आयो अल्लाह अल्लाह औलाद कान खोदो नले सालों में थी वई इब्राहिम नबी की कुरानी बीबी हुआ भी कुरानी थी वई कौन गुणदे
मेहमान आया मालूम वेस करे जनाब इब्राहिम नबी जो ताकत आया कुरान तो फरमाए जिया जो वे जो आया इब्राहिम नबी वनो मेहमान नवाज हो जिया जो वे जो आया यो किसो कुरान में निकल तवे बारो सी बारो सूरत हूद अल्लाह ओ कबर जा मुसलमान तू सुभान अल्लाह दादा बोल तबार बजो कुरान पढ़ा फरमाया वलकद जात रुसुलना इब्राहीम बिल बुशरा कालू सलाम काल सलाम वमा लबुस अन जाअ बिइजल जहदी वलब्यावा ऐदियहुम ला तसिलु इलैहि ذكرهم وأوجس منهم خيفة قالوا لا تخف إنا أرسلنا إلى قوم لوط وامرأته قائمة فضحكت فبشرناها بإسحاق ومن وراء إسحاق يعقوب قالت يا ويلتى أعرض وأنا عجوز وهذا بعلي شيخا إن هذا لشيء عجيب. सुभान अल्लाह मलाइका है मानू जो वेस करे असली मखलूक नूरानी असली मखलूक यह गाल समझी छो मलाइका असली मखलूक नूर आहे नूर जेको आहे न असल में अचे या जामो पाए अचे माण्हूअ जो पर न खाईंदो न पीअंदो हे ज़ाती नूर आहे हे कुरान नूर आहे न नूर आहे क़द जाअकुम मिनल्लाहि नूर व किताब मुबीन कुरान नूर आहे ज़ाती एक थींदी आहे सिफ़त ॿी थींदी आहे ज़ात सिफ़त ज़ात हे कुरान ज़ाती नूर आहे जिब्रील ज़ाती नूर आहे मलाइका नूर जी पैदाश आहे ऐं मदीने जे मीर जी सिफ़त नूर आहे ज़ात इंसान सिफ़त नूर आहे मोहम्मद जहिड़ो नूर को आहे ई कोन हाँ अहिड़ो नूर आहे जो जायो मक्के में आहे पर मोहम्मद जे नूर जी रोशनी शाम मुल्क में दी ॿुधो हाणे ज़ाती नूर न खाईंदो अथव न पीअंदो अबा जिब्रील खे पुट घणा पीउ जो नालो छा अथसि क़ुरान जे माउ जो नालो छा आहे ऐं मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञासि मिठड़े नाले तां मुंहिंजे साईं जे बाबे साईं जो नालो छा आहे हज़रत अब्दुल्ला अम्मा साईं जो अमड़ आमिना 80 फर्दनि ते मुंहिंजे साईं जो ख़ानदान 80 फर्द ॾाॾो ॾाॾी नानो नानी ॾाॾे जो नालो अब्दुल मुतल्लिब ॾाॾीअ जो नालो फातिमा नाने जो नालो वहब नानीअ जो नालो बर्रा अबे जो नालो अब्दुल्ला अमर जो नालो आमिना सहुरा नबी साईं खे 11 सहुरा 11 न्याणा नबी साईं खे 4 न्याणियूं 4 पुट ज़ात बशर सिफ़त नूर जो जावान दामादी फरमाया सॼो कमरो नूर सां भरिजी चमके नूर सां चमके पियो हाँ अम्मा आशा थी फरमाए मुझे साईं घर में आया सदको वञाइनि मुझे साईं फरमाया आशा जी आका शादी करे साईं सुई गुम थी वई आहे ॻोल्हे साईं ने फरमायो रात जे वगरे में मुंहिंजी राणी सुई कीअं लभंदई सदको वञासि मिठड़े नाले तां मुरकिया नंदन मुबारकनि मां अहिड़ो त नूर निकितो अम्मा थी फरमाए सॼो कमरो नूर सां चमकी पियो सुई त चमकी पई सुई त ॻोल्हियमि पर जेकी किबलियूं घुमनि पियूं उहे बि मां ॾिसां हा
कि नूर एडो सुभान अल्लाह ये बशर दाला आला दोस्तों इब्राहिम अलैहिस्सलाम और मलाइका आया चयो कालू सलामा इब्राहिम अस्सलाम चईद काल सलाम वालेकुम अस्सलाम जियो जो हथों मिलाए करे वही जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम काबे के कोठो काबो कोई बुनिया ने आलो रखे न खाओ न प्या खाइन साजे करो नूरानी मखलूक ही मलाइका खाईंदा न उन ज़माने में उन ॾींहंनि में जेको कॾहिं मानी न खाईंदो हो चवंदा दुश्मन जे मानी खाईंदो त दुश्मनी न कंदो हो ये दुश्मनी करे हूंदी हुअसि मानी न खाईंदो हो समझी वियो मलाइक समझी वियो त दुश्मन पहुची वियो न पिया मानी खाइनि मिनो खीफ तुंहिंजी वियो मलाइक चवंदो कालू ला तख़ाफ इब्राहिम तुंहिंजा बरावा नायूं पंहिंजाओ छो न तुंहिंजा मानी न था खाओ अल्लाह जा मलाइका इन्ना उरसिलना इला कौमिन मलाइका असा अल्लाह जा मलाइका उरसिलना रसूल पैगंबर छो आयो वेने चई वञो पिया लूत जी क़ौम ॾे सम्झो था न अल्लाह हुकावड़ियो अथनि पीछ मटाई अथनि छा सम्झो था न सम्झी न विया बसि नरनि जे कंड पिया छोरनि जी कंड छिता थी विया अलैस सुबुह में क़रीब इब्राहिम सुबुह वेझो अल्लाह मोकिलियो आहे चकी खण मथे खणी ऊंधो कयो पथरनि जो मींहुं हुअसि ये त मदीने जे मीर जी सदको अञा दुआ ते जो बचो वेठो तो में ये कोन जा कम तू सोन जी पैदाश सब गुनाह सा बच्चा वेठा हुउसि सदको वञासि जो अल्लाह ॾिसे थो त मुंहिंजो मोहम्मद रोज़े मां दुआ थी पुकारे मूंखे हा न त कल भोला ई बादल जहिड़ा असांजा हाल अल्लाह अकबर अल्लाह से माफ़ करे आमीन चो हाँ ये छो आयो चई तू दुआ घुरी ही पुत्र जे लाइ अल्लाह तो चवे इब्राहिम जो नबी दुआ घुरी कबूल कई तमास वञो से वही चोस अल्लाह तो चवे पुत्र थींदी तोखे इसहाक पास इसहाक के वरी थींदो याकूब यानी पुत्र जी भी बिशारत त पुत्र जी भी बिशारत अल्लाह जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जी बीवी सगोरी पीठी दरवाजे ते बुराई जोर मलाइका जो तो के पुत्र थींदो चाबी चढ़े भारत या वैलत आली दो वाना जूस वहादा बाली शेख इन गदा लशैउन अजीब अली मुझसे अफसोस या वैलता या वैलता अली मुझसे समायूं न चवंदियूं अफसोस आली पानी तो घुराए थधो सफ़ा थधो पानी खणी थो अली तो हाणे ॼणींदसि अन अजूस मां ॼण खां आजिज़ आहियां वहाज़ा बाली शेखा मुंहिंजो मुड़ुस बि ॿोड़ो इन हाज़ा न शयूं अजीब अजीब था मलाइका चवनि तोखे पुटु थींदो कुराड़ी मां कुराड़ी संडे मुड़ुस ॿोड़ो कहिड़ियूं था ॻाल्हियूं कयो अजीब ॻाल्हि था कनि मलाइकनि जो कुराड़ी जो जवाब ॾिनो ॿुधो न त जवाब में मलाइकनि जवाब ॾिनो हा हाणे मां कारो ॼणींदुसि मां त सभा ॿोड़ींदी
कुरान जे जवाब में मलाइका ने चयो قالوا أتعجبين من أمر الله رحمة الله وبركاته عليكم أهل البيت إنه حميد مجيد ओ इब्राहिम अलैहिस्सलाम जा अहल बैत हो, ओ इब्राहिम जा घर वारो, अल्लाह जी रहमत में ताजो छाजो आ तांजे मथा रब जी रहमत हुजे, रहमतुल्लाहि व बरकातु, अल्लाह जो बरकत हुजन, अल्लाह जे रहमत ऐं बरकत, अल्लाह कादिर मुतलक एड़ी ताकत ऐं कुवत वारो आ जो बिना पी मां जी आदम नबी खे कंहिं पैदा कयो, कंहिं बिना पी जे ईसा खे थींदो पुटड़ो थियुस, बीबी हाजरा खे पुटड़ो थियो, जिंदगी में वॾे में वॾा इम्तिहान चढ़ो अल्लाह जी तौहीद जे करे जनाब इब्राहिम नबी बाग में वयो, इम्तिहान पंहिंजे नफ्स खे बाग जे हवाले कयई, ॿियो इम्तिहान अल्लाह जे दीन जे ख़ातिर जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम हिजरत कई, अल्लाह हाणे जो इम्तिहान आयो से और रब में सिकी सिकी दुआ करे पुत्र मिलो, जिए जो पुत्र थो अल्लाह फरमाए इब्राहिम जी पूजा बोल इन पुत्र ज़ाल के खणी करे मके जेड़ी आबाद खैराबाद जमीन में छड़े, अल्लाह ओ गबर जा मुसलमानो ये भी न चई पूजा बोल कुरान के काले कर ताजो ताजो बार जाओ नगरो बार एड़ी जाए दो चले जाते न मनो न घरो न पानी पर न इब्राहिम दोस्त हो रब हम हरी रब कुरान में चयो वरना वत्तखज़ अल्लाह इब्राहिम खलीला, इब्राहिम जो दोस्त, इब्राहिम अल्लाह तो फरमाए इब्राहिम जो दोस्त था, दोस्त खलील जी माना चाहे यार जवाब न था, खलील जी माना दोस्त ऐं हबीब जी माना भाई सब ॿुधा अथव सॼी उमिरि, हबीब जी माना भी दोस्त था, खलील जी माना भी दोस्त, हबीब जी माना भी। अब हाणे ॿुधाए खलील जी माना छा आहे, ॾाढा मां ॿुधाई तमाम ऐं हबीब जी ॿई दोस्त। इब्राहिम नबी जो लक़ब आहे खलीलुल्लाह ऐं मदीने जे मीर जो लक़ब आहे हबीबुल्लाह, नथा चओ सुभान अल्लाह। फ़र्क़ खलील उहो दोस्त आहे जंहिं दोस्तीअ में सभु कुझु अल्लाह जे नाले ते क़ुर्बान कयो, पंहिंजी जान ॾिनई, हिजरत कयई, बच्चा ॾिनई, पुट कुटई, इनखे खलील आहे। ऐं हबीबुल्लाह वरी मिठे मोहम्मद जो लक़ब आहे। इब्राहिम दोस्तीअ में सभु कुझु अल्लाह जे हवाले कयो, अल्लाह वरी हबीबुल्लाह मोहम्मद खे दोस्त बनायो, अल्लाह वरी सभु कुझु मोहम्मद खे ॾेई हुन दोस्तीअ में ॾिनो, हिन साईं दोस्तीअ में वरितो, उम्मत ॾिनईसीं अहिड़ी आई आख़िर में आहे वेंदी सभिनि खां पहिरियां जन्नत में। अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो सहुरो ॾिनईसि, उमर जहिड़ो सहुरो ॾिनईसि, उस्मान ऐं अलीअ जहिड़ा न्याणा ॾिनईसि, हसन हुसैन जहिड़ा नवासा ॾिनईसि। चओ न सुभान अल्लाह। हा हा खलील खणी आयो मके जहिड़ी ग़ैराबाद ज़मीन में छॾियो थो वञे,
अमा हादरा दी चले खलील गांजे हवाले कयूं तो वने रब जो त खलील मोदी ने सुजान बता साउन तंग थी भई अल्लाह अल्लाह कंबर जा मुसलमानो जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जो हलो वयो अम्मा बीबी हाजरा के इस्माइल अलैहिस्सलाम भी नगरो बारलो सफा जबल की चोटी ने सुमार पार में सुमारे करे आने वने थी न मन न घर न पानी बनावनी करे रोड़ी थी वने तेरी निशान दे सामू जबल इन जबल जे चोटी दे चढ़ी करे निशान मता को काफलो को वर आबादी नजर छे नगरो बारलो भजदी थी वने सवा जबल जी चोटी ते चढ़ी इतई परे का नजर काशे नाई वही बकरे जो ख्याल आयो वही मोटी करे माने पुत्र के इतई तको चामर न खाई वही सनान वही दो दफो वही मोटी आई वही दो दफो वही मोटी आई लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक बरदी भी वजे सतो चकर नहीं करे करे आई अल्लाह फरमा जिब्रील जी रब्बे जलील ओ जाते मुझे इस्माइल जा कदम होने वजो ये पेरा जोड़ई इते वजी करे इस्माइल के पेरन में पलो हर दमा हाजरा के पड़ी जा रब के नो डोर वड़ी जेका से अल्लाह के बनदी है ना वो इन उम्मत है आर्डर ते समा के वड़ी हाजरा जो डोर लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक भजन डोर रब के वड़ी हो अल्लाह साईं इन उम्मत के भी चो तो ओ हाजियो सिंध मां पाकिस्तान मां सॼी दुनिया मां गुनाहनि जा अंबार खणी करे अचो था सफ़ा खां मरवो मरवे खां सफ़ा ड्रोड़ो जीअं हाजरा ड्रोड़ी भई जीअं जो सतो चकर मोटी आई जिब्रील चए सुमाई ईअं चई गुम थी वियो इस्माइल जे पेरनि में अची पर रहे पानी ज़ाहिर थी पियो अम्मा हाजरा ड्रोड़ंदी आई हुनखे बि चए ज़म 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 भी ज़म ज़म न चवे सां त कंबर में भी पानी पुॼी लॻे नथा चओ सुभान अल्लाह ज़म ज़म भी रब खे वणी अल्लाह फरमा हाजियो अचो तहां भी ईअं डोड़ो जीअं हाजरा डोड़ी आहे रहम करे पानी ॾिनोमांसि तव्हां भी अहिड़ा ॿधी करे डोड़ो त तव्हांखे रहम करे तव्हांजा गुनाह छाणे ज़म 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 भी ज़म मामूली शइ न अथव मां होटल जे मानी खाईंदो आहियां सफ़ा बीमार थी 3 ॾींहं मां सऊदीअ में वयुसि साईं अली जान भी हिकिड़े साल मिलियो रमज़ान में आख़िर में ख़िदमत वॾी आहे सॼी की मदीने में हितां जो माण्हू भली केॾो बि कंजूस हुजे मदीने वञे त सफ़ा सखी नथा चओ सुभान अल्लाह तव्हां वटि सुभान अल्लाह जी बि सखावत मदीने वञे न केॾो बि जो सफ़ा सख़्तु हुजे न पर मदीने वञे छो त मोहम्मद जो शहर बि अहिड़ो आहे सदको वञा मिठा मोहम्मद सल्ले अला मोहम्मद मां त साईं जो नौकर आहे नाले बाक़ी क़ुर मां मदीने वयसि मुंहिंजी लूअ ठरी पई मां ज़म पीतुमि हूअं होटल जी मानी खाईंदो आहियां न मूंखे सची पेट में अॼु बि सुबुह खाधी आहे तकलीफ़ ॾाढी पर मां ॿुधो जॾहिं मां होटल जी मानी खाईंदो आहियां त तकलीफ़ थींदी आहे पर हुते आई होटल जी मानी उतां वारा बि होटल जी वठी खाइनि हेॾा नान 2 रुपए में रहो 5 रुपए में त वॾी महिमानी सदको वञा मिठा मोहम्मद तुंहिंजी सल्ले अला मोहम्मद सल्लल्लाहु ख़ुदा जी ज़ात जो कसम हुते जो वयुमि न हीअं आबे ज़मज़म खे एॾो पीअंदो हुउमि हेसी ते निड़ीअ ते भरिजी वेंदो हीअं जो पीआं त वरी मानी अलाए काॾे हज़म ज़मज़म में 2 फ़ाइदा अथई बुख हुजे त ज़मज़म पी त ड्रौ थी वञे जे ड्रौ हुजे ज़मज़म पी त हाज़िर थी इहो फ़ाइदो शिफ़ा आहे शिफ़ा मुंहिंजी अखि मां पाणी वहंदो
मस्जिद नबवी वञी करे गिलास भरी अखि विझी छॾी कि भई पाणी ख़तम हा रोशनी वधी वई हुजूर फरमायो सब के पंहिंजे पेट सां भरियो मुझे साईं फरमाया सब जहन्नम जी बाहि गॾु न थींदी शर्त त ईमान हुजे साबू चार बि ॾाढो पीतो हा प्यारी बेईमान हो सदको वञे ईमान शर्त ईमान अथव हा ईमान तस त पोइ मज़ा अथसि बेईमान आहे पोइ मदीने में मरे त बि मोचड़ा लॻंदसि हा ईमान शर्त अथई कंबर वारो ईमान शर्त अथव मुशरिक न हुजे मुवहिद हुजे ख़ुदा जो कसम गुनहगार आहे रब माफ़ी ॾेई छॾे हा बाक़ी हेॾियूं ॾाढियूं दुन ते चुमचे जे टार जेड़ा पटका शिरक करे वञे न भली काबे में अंदर मरे न त बि जन्नत न मिलंदसि हे क़ुरान मुंहिंजे मथे थी न मिलंदी कान्हे था ॻाल्हायो असां तव्हांजा ख़ैर कोन अचो हुजूर फरमाए मुंहिंजा चाचा हमज़ा जी मुंहिंजा सोना आबे ज़मज़म जे खूह मां डोल भरे मुंहिंजे साईं जो चाचो वियो आबे ज़मज़म जे खूह मां डोल भरे आयो अल्लाह 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 आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञास मिठे नाले तो मुंहिंजे साईं वात में पाणी विझी करे वरी मोटाए करे खून डोल में विधो पाण फरमाए मुंहिंजा चाचा जी मुझा सोनो वञो आबे ज़मज़म जे खूह में मोटाए विझी सोनो गार समझ में न आई आका से फरमायो ओ मुझा प्यारा चाचा मोहम्मद मुस्तफा रहमत वारो नबी आया वा मोहम्मद मुस्तफा जी दिल ये घोरियो मुझा उम्मती नासर दीवार इन आबे ज़मज़म जे खूह ते ईंदा कुझु पीअंदा के ग़रीब मुजाहिद मता पहुची न सघनि हेॾो हाजी करे पंहिंजे वतन वञनि ज़मज़म जो पाणी खणी वञनि मुंहिंजे ग़रीब उम्मतीअ खे आबे ज़मज़म मिले पाण फरमाए जेको ग़रीब मुंहिंजे ज़मज़म जे खूह ते पुॼी नथो सघे जंहिंखे बि ज़मज़म मिले त मां मोहम्मद करीम जी उमर मुबारक नसीब थी वञेसि नथो थिए सुभान अल्लाह आबे ज़मज़म जे पीअण खां अॻु में दुआ घुरंदा कयो क़बूल आबे ज़मज़म खे ॾिसो ॾिसण सां रहमत वसी पए नबी साईं ने आबे ज़मज़म में इस्माइल इस्लाम जा कदम मुबारक आबे ज़मज़म में अम्मा बीबी हाजरा जे दुआ जो असर आबे ज़मज़म में जिब्रील जा पर मुबारक आबे ज़मज़म में सदको वञास मिठे मोहम्मद साईं जी ओदर मुबारक नथा चओ सुभान अल्लाह हा ज़मज़म पियो वञो मदीनो ॾिसी अचो मूंखे बि शौक़ु 3 दफ़ा ॾिसी आयो भली लखो दफ़ा ॾिसी अचो न जेको हिकु दफ़ो मदीनो ॾिसी अचे न हाजी इमदादुल्ला साहिबु चवंदो आहे उनजी मोहबत कची आहे पकी न आहे 2-3 भेरा वियो आहियां मदीने पर सिक ईअं लथी न आहे वारे वाह हाजी इमदादुल्ला वारे वाजी साहिबु असांजी जमात जी सूर 2-3 भेरा वियो आहियां सिक ईअं लथी न आहे 2-3 भेरा वञो मदीनो ॾिसी अचो सदको वञास मिठड़े मोहम्मद साईं जे मथां सभु चओ सल्ले अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाक़ी हिकिड़े माण्हू कल्ह फोन कई कि हैदी साहब तूं नबी साईं जो शान बयानु कंदो आहे वो चवंदो आहे न आमना जो लाल मिठड़ो मोहम्मद सदको वञासि मां चयो हा चई मां तुंहिंजो निंड में ख्वाहिश ॿुधो आहे निंड में ॾिसां थो ख्वाब में त नबी साईं तुंहिंजी कार में वेठो वाह ही नबी साईं जी मोहब्बत आहे असांजी नबी साईं सां मोहब्बत आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे क़ुरान मुंहिंजे मथे ते आहे न असांखे पंहिंजा बच्चा पंहिंजी जान एॾी प्यारी न आहे जेॾो मिठो मोहम्मद प्यारो हा
असांखे पंहिंजे बचनि खां पंहिंजी जान खां वधीक मोहम्मद प्यारो सदको वञासीं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ली अला मोहम्मद। ओ दोस्तो इन इम्तिहान में भी हाणे जॾहिं पुट घुमण जहिड़ो थियो न चौथो इम्तिहान चौथो बचड़ा भेजे थी चके वठी करे घुमंदा हिकिड़ा अहिड़ा लाउड हूंदा आहिनि जो गलो बंदि बि खोले छॾींदा आहिनि तो वारो खुलियल बि बंदि करे हा मां छा कयां मां खोलंदो 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 सफ़ाई मां काले मक्सी देसी न माना मक्सी चलो जवान नौजवान ईंदा आहिनि मुंहिंजे मोहब्बत में हर जाइ ते दर से अल्लाह बरकत करे बस मां बि दुआ थो घुरां हा ठीक है चो सुभान अल्लाह जॾहिं घुमण जो थियो अल्लाह फरमायो खलील जी पे जलील प्यारे में प्यारी से मां अल्लाह जे नाले ते कुर्बान कर सुबुह जो 100 टको ठही चई न अइया प्यारी से कुर्बान कर वरी ॿियो 100 टको ठही वरी अइया चई न अइया प्यारी से कुर्बान कर चई यार प्यारो त पुट ओड़प में घुरियो त मिलियो अल्लाह अल्लाह आए प्यारे में प्यारी से कुर्बान रब कुरान में भी ये फरमायो ता सुभान अल्लाह चओ मां रब जो कुरान पढ़ा तवज्जो कर फरमाइंदा ला तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफिकू मिन शैइन व इन्नल्लाह बिही अलीम। अल्लाह मदीने मोके तो खबर नहीं तब तुझे बार केरल ना उठा दिमाग इसका तो सब भी ना बढ़िया था पप्पू वाले जल दे रहा है ना पप्पू ना तो नहीं बस आने वहाँ हरू मरू जब तो कभी मारो को रही लोग क्या हेलो आवाज तो क्या ले नहीं मरू आप जल्दी जाने जो तुम मन तबाह कर चुके हे गानन वाला लाउड मोली उनारा थोड़ा ही है लौ तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू लौ तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफिकू मिन शैइन। ऐसी तई कमाल दर्जे जी नेकी के पहुंची न था सको जैसी तई प्यारे में प्यारी शय अल्लाह दे नाले ते कुर्बान न कयो अल्लाह अल्लाह कमर जा मुसलमानो या आयत लथी मुझे साईं जो साहबी दौड़ंदो आयो या रसूल अल्लाह एकड़ो बागा ॾाढो घाटो हिन साल वॾो फरियो से मां तव्हांखे ॾियां थो त अल्लाह जे नाले ते विरहाए छॾियो प्यारो प्यारो भी ॾाढो फरंदो भी वॾो तव्हां ॾींदा हो न प्यारी से प्यारे हिकिड़ो बि नथो क़ुरान वॾा पकाओ प्यारी से ॾींदा हो चंदो थोरे ई कंदुसि मां चंदई मोल बि न आहियां चंदो न कंदो चंदो कंदो ई न प्यारी से ईंदा हो न चुमे ते 1000 जो नोट बि हेॾे 500 जो बि हेॾे 100 जो बि हेॾे 10 जा उहो 10 कढंदी जो क़ाइदा से मूंखे नक न टोपी हाणे मस हाणे वरी ये नोट निकिरी पिया आहिनि ठिकरी वारा 5 रुपए वारा हा डेंगला पोइ वरी पेटी बि 3 जी पोइ यासकार कढी ऐं जुमे ते सॼी मस्जिद ॿुधे त जवान जे पुट 5 रुपया ॾिनई साईं सखी तूं काथे आहे सखी त मुंहिंजो मुर्शिद मोहम्मद अरबी सदको वञासि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सखी त मुंहिंजो मौला अली सखी त हसन हुसैन हो सखी त अबू बकर ते उमर ते उस्मान हो सहाबा सखी हा छो त सखी जो सरदार मोहम्मद वटि तालीम वरितो सदको वञासि अहिड़ी तालीम ॾिनी पाण त सखी हा पर मुंहिंजे मोहम्मद जा सहाबा अहल बैत इमाम सभु सखी तव्हां सखी थियो प्यारी पोइ चईंदा आहिनि प्यारो पुट कुरान तो फरमाए पुट के सरे करे जदो फलम्मा बलग माउसाय قال يا بني إني أرى في المنام أني
يذبحك فانظر ماذا ترى قال يا أبت افعل ما تؤمر ستجدني إن شاء الله من الصابرين فلما أسلما وتله للجبين وناديناه أن يا إبراهيم قد صدقت الرؤيا إنا كذلك نجزي المحسنين إن هذا لهو البلاء المبين وفديناه بذبح عظيم وتركنا عليه في الآخرين سلام على तड़का तो करे यहाँ तक कर लो बस दुआ के अल्लाह सबने के कुर्बानी करनी तौफीक अता फरमाए अल्लाह से मन अल्लाह से कबूल फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी सुबाने बेजाड़े ने ट्रेन ही सुबाने भी न बेजाड़े भी न ट्रेन जाड़े काथे जलसो आ हाफिज़ अली जान बुढ़े जी ओताक में संदस अमड़ फौत थी वही आहे संदस ज़मज़म जे हाल जे साम्हूं वॾे तरह सां हिकिड़ी ओताक अथव बुढ़नि जी उते जलसो आहे साईं अब्दुल मुजीब साहब बि आहिनि साईं ताला साहब बि दुआ कयो त मुंहिंजो बि गलो खोले मां बि इंशाअल्लाह ईंदुसि ज़िंदगी बाक़ी हिकिड़ो मोलू थो चओ न हे ॼणी न पैसा आहे वाह जो सखाव जो कंहिं